नवदेरो खैरात न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो तालीम जे मैदान में शागिर्दनि खे दुनियावी तालीमात सां गॾु रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत बाबति ॼाण ॾियण लाइ गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज नवदेरो में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। सीरत कॉन्फ्रेंस में ज़िले काउंसिल चेयरमैन एजाज अहमद लग़ारी, डायरेक्टर कॉलेजिस अल्ताफ अबड़ो, म्यूनिसिपल चेयरमैन अब्दुल खालिक भुट्टो, पीपी अगवाणन सैयद अरशद राशिदी, मोहम्मद अनवर बुर्डो, सरफराज मीराणी, सीनियर प्रोफेसरन असगर शाह, नज़ीर सुमरो कॉलेजनि जे प्रिंसिपाल सदोरा सोलंकी, समीना अबड़ो ऐं ॿियनि ख़ुसूसी शिरकत कई। सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में मेज़बान प्रिंसिपाल आयल महिमाननि खे आजियाणो पेश करे अजरक उठाया। शागिर्दनि नात रसूल मक़बूल पेश कया ऐं सीरत नबी बाबति तक़रीरूं पेश कयूं, जॾहिं त क्विज़ मुक़ाबला बि कराया विया। सीरत कॉन्फ्रेंस में सीनियर उस्ताद सवाइ अब्दुर्रहमान शागिर्दनि सां गॾिजी क़वाली पेश करे वाह वाह कराए छॾी। सीरत कॉन्फ्रेंस में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि खे शील्ड एवार्ड ॾिना विया। तक़रीब दौरान कलमी क़ुरान पाक हथ सां लिखण ते कॉलेज जे प्रोफेसर काइनात नारेजो खे गुलनि जा हार पाराए अजरक उठाए मुबारकबाद पेश कई वई। उन मौक़े ते प्रोफेसर आबिद सिकंदर खोखर, सरफराज सुमरो, इमरान कल्होड़ो, नवाब कल्होड़ो, कामरान मंगरियो, बिल्किस खानम खोड़ो, हबीब जखरो, फिदा हुसैन मीराणी, आशिक़ मरखियाणी ऐं ॿिया पिण शरीक थिया।